साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे वताये फ़क़ीर खे बि अची शौक़ु जाॻियो त आउं बि ॿनी पोखियमि। साईं मुंहिंजा वताये फ़क़ीर वटि त न को ढॻो न को हर जोड़ो, सो पोखाई लाइ हरनि जी तयारी लाइ ओड़े पाड़े जे जोड़े वारनि खे वञी चयाईं त ॿेली अचो ऐं मुंहिंजी ॿनी खे हर ॾियारियो, मुंहिंजी मदद करियो। साईं मुंहिंजा अॻे पुराणे दौर में ईअं हूंदो हो त हारी हिक ॿिए जी वंगार वंदा हुआ ऐं आबतनि ते वेंदा हुआ, ढगनि वारा ढगा जोड़ा काए वेंदा हुआ ऐं वेर में बि हिक ॿिए जी मदद कंदा हुआ। सो अञा बि किथे किथे इहो रिवाजु अञा हले थो। सो साईं किसो को था वताये फ़क़ीर वञी हारियुनि खे चयो त ॿेली पंहिंजा पंहिंजा जोड़ा काए अचो, आउं बि ॿनी पोखियां थो, हरण जी तयारी करणी आहे। सही वताये फ़क़ीर दरवेश सिफ़त माण्हू, सो हुन जे चवण ते खोड़ सारा माण्हू जेके जोड़नि वारा हुआ, जिन वटि ढगा पंहिंजा हुआ, उहे माण्हू जोड़ा वठी आया ऐं ॿनी खेड़ण जी तयारी थी। साईं ॿनी खेड़ण जो रिवाजु हूंदो आहे अक्सर पाण वटि असुर सां ई माण्हू सुबुह साण ई लॻंदा आहिनि ऐं 8 9 10 ताईं खेड़ी करे मुकमल कंदा आहिनि। सो साईं किसो को था हारी हर काए ढगा काए अची ॿनियुनि में पहुता, खेड़ी के लॻी विया सिज कनी कढी, जोड़ा घणा हुआ जजा हुआ, सो वताये फ़क़ीर जी जेका ॿनी हुई सा सिज निकिरंदे ई खेड़े छॾियऊं ऐं पोइ त 2 टे मिंट उते वेठा कचहरी कयऊं, तव्हांजो अची 10 11 जो टाइम थियो। माण्हू आसिरे में हुआ त हाणे जो वतायो फ़क़ीर कुझु खणी अचे त खाइजे ऐं पोइ आबत खे ख़तमु कजे, हर को पंहिंजे घरनि तरफ़ वञिजे। से मुंहिंजा अक्सर ईअं थींदो आहे, ॿरड़ियुनि में ॻोठुनि में माण्हू आपदा घुराईंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे कुझु न कुझु खाराए पीआरे पोइ उन्हनि खे रवानो कंदा आहिनि। सो साईं माण्हू इंतज़ारु करे करे नेठि चयो त फ़क़ीर हाणे हली भत खारा, या भता घरां खणी अच या असांखे वठी हल ऐं भत खारा। सो मुंहिंजो माण्हू जी इन ॻाल्हि ते वतायो फ़क़ीर रोअणु शुरू थी वियो। वतायो फ़क़ीर अची रोअणु लॻो ऐं माण्हू चयो त फ़क़ीर रोई छो थो, भत न खाराई त ॿेली न खारा, पर रो त न। वताये फ़क़ीर साईं ताईं दिलचस्प जवाबु ॾिनो ए चयाईं त अवी दादा अवी त घर बि वञी खाईंदो, पर आऊं किथे खाईंदुसि, आऊं पंहिंजे नसीबनि ते रोआं थो। साईं मुंहिंजा वताये फ़क़ीर जे हिन गुफ़्ते ते हारी हर को पंहिंजो जोड़ा काए घरनि तरफ़ रवानो थी विया ऐं पोइ वतायो बि खिलंदो खुलंदो पंहिंजे घर तरफ़ रवानो थी वियो। साईं मुंहिंजा उमेद आहे त वताये जो हीउ गुफ़्तो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।